कुरान तो देता है हमें दावत ईमान, कुरान तो देता है हमें दावत ईमान, और ईमान ये कहता है मेरी जान अली है, और ईमान ये कहता है मेरी जान अली है। गर बोले तो लगता है कुरान अली है। अल्हम्दुलिल्लाह सैयद सादात सैयद मोहम्मद नसीरुद्दीन शाह बुखारी दामत बरकातुहुम लाली जन जे सिदारत में सीता शहर जे अंदर मुझे सुने हैदरे कर्रार फातिह खैबर मौला अली मुश्किले कुशा शेर खुदा जो जश्ने विलादत हली रहियो आ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमाम आशिकाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रहबर शेर खुदा जे जश्न में शिरकत करे, पंहिंजे गुलामन में पंहिंजो गुलामन में नालो लिखराए रहा हन। इंशाअल्लाह ताला असां तव्हां जो नालो भी महबूब जे सदके महबूब जे प्यारे अलीयुल मुर्तजा शेर खुदा जे गुलामन में अल्लाह ताला जरूर इंशाअल्लाह ताला लिखी छदींदो। सब खां पहिरीं त अहलिया ने सीता वारन खे मुबारक हुजे। इंशाअल्लाह ताला मां जरूर थद जो भी एहसास कंदुम, रात जो वक्त गुजरी चुको आ इन जो भी एहसास कंदुम, कोशिश कंदुम त मुनासिब टाइम जे अंदर तवां के खोले खोले बुधाया त अली आहे के फोकस सजो इंशाअल्लाह ताला इहो हुंदो। अली आहे केर, अली चैबो छाखे आ, अली जी जात कहिड़ी आ, जेको अली आ ओहो आयो कीया, जेको अली आ उन यार के सुञातो कीया। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर जरूर शेर खुदा जो खालिसतन अज शेर खुदा जो आले रसूल जो शेर खुदा जो शान खोले खोले मुझा दोस्त अजीज मुनासिब टाइम जे अंदर पंहिंजे दिलन के ठारींदासी नरुगी ठारींदासी पर अली अली करे सोहणे अली जे मुखालिफ के जो थोड़ो अज साड़ींदासी, थोड़ो घणो न थोड़ो साड़ींदासी, इन करे उनके कदर थे त अली खां सवा बी का गली। शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया, शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया। कादे वनी तो भूल जी कादे वनी तो भूल जी ही दर अथई हलिया। शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अली आ, शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया। हाणे ज़हन जे कंप्यूटर के तैयार कयो, कुछ मिनट थोड़ो तवा के समझण में लगंदो। जेसताईं मां तवा के ग्राउंड आडो ठाहे दिया अल्लाह जे कुरान जी तिलावत भी कंदो हला, पर पंहिंजे ज़हन के तैयार रखजो। ज़हन जे कंप्यूटर जो बटन ऑन करे छड़जो, मतां का किथे मिसिंग थी वने सुभाणे पो तोखे वरी कैसेट बुधणी पवे। मज़ो तदहिया जदे आशिकन जो जिस्म हिते हुजे, दिल जे यार जे दरबार में हुजे। हाणे कुरान पढ़ंदो थो वञा, ज़हनी तौर ते तैयार थी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
वलक़द अहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैतिय लित्ताइफीन वल आकिफीन वर्रुक्अस सुजूद। अच तक का बेठाहण खां शुरू कया। अल्लाह जो कुरान भी पढ़ंदो हला, रब जो कुरान भी गॾु हलंदो हले, तुंहिंजो ज़हन भी खुलंदो हले। चो त मुंहिंजा दोस्त अली अली कंदो वेंदे, कुरान पढ़ंदो वेंदे, ॾिस त वाग कीअं थी मदीने वरी पवे, ॾिस त कीअं थी उतां दड़ो खुली पवे। याद रखी छॾिजां, याद रखी छॾिजां, ख़ुदा खे मञाइणो आहे त मदीने वारे मीर जे दड़े ते झुकी पओ। जेकॾहिं मदीने वारे मीर खे मञाइणो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जे दड़े ते झुकी पओ। मदीने तय्यबह जे अंदर, मदीने तय्यबह जे अंदर हिकिड़े शख्स रुगी एतिरो चयो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिं वक़्त में हुन दहीअ जो खाधो, दहीअ खे खाई करे रुगी हुन दिल में ख़्याल कयो दहीअ जो ज़ाइको चहिरो आहे, दहीअ जो ज़ाइको खटो आहे। हुन बस एतिरो चई बस कयो, ख्वाब में हुक्म थियो त तोखे हुक्म थो ॾिजे मां मुस्तफ़ा जो मदीनो छॾे वञ। मुझे मदीने जे शहर जे दही जे बारे में तुझे दिल में रुगी ख्याल आयो आ त दही खटी आ, हुक्म थियो त मदीनो छॾे वञ। हाणे जेको पधड़ो करे आयो उहो कीअं छॾे, अचे रोअण लॻो, अचे रोअण लॻो। जेको अचे पुछे, फ़कीर मुराद अचे पुछो छो थो रोई, चए थो मदीने वारो कावड़जी वियो आ। सैयद नसीरुद्दीन शाह पुछो छो थो रोई, चवे थो मदीने वारो कावड़जी वियो आ। पुछंदा वया हलंदा वया, एतरे में को दीवानो आयो, पुछई छो थो रोई, चई मदीने वारे हुक्म कयो आ निकरी वञो। काॾे वञा, चवे थो मदीने वारे खे परचाइणो अथई त सिधो अमीर हमज़ा जे मज़ार ते हलियो वञो, भॼी उते दाहूं कर। मुंहिंजे मुस्तफ़ा खे पंहिंजे चाचनि सां एतिरो त प्यार आ, होॾां सुहिणो अमीर हमज़ा सिफारिश कंदो, मुंहिंजो मदीने वारो मीर राज़ी थी पवंदो। अजीज़ाने मन उन नौजवान देर न कई, सिधो अमीर हमज़ा सुणे जे मज़ार ते अची करे उते जीअं जो रुनो रोई रोई सुम्ही पियो। अख अख सां लगी आवाज आयो, हलिया हलिया तुझी सिफारिश क़बूल थी वई आ। अजीज़ाने मल अच त काबे खां शुरू थियूं, तुंहिंजो ज़हन ठही वियो, मां ॾिसी छॾियो। अच त काबे खां शुरू थियूं, अल्लाह जे घर काबे खे ठाहण वारा केर, चो सुहिणो इब्राहीम ऐं सुहिणो गाला गाला केर काबे के ठाहण वारा, हिकड़ो सुनो इब्राहीम, हिकड़ो सुनो इस्माईल। काबे जे ठाहण वारा बई जवान हेडे तवज्जह कयो, जेकर हींअर ई तहां पोइते निहारींदो त कम कीअं थींदो। हेडे तवज्जह कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन काबे जे ठाहण वारनि खे मुंहिंजे करीम रब फरमायो तहिरा। ओ काबे के ठाहण वारो, ओ काबे जी ओसारी करण वारो, ओ काबतुल्लाह के बनाइण वारो, जी असांजा करीम रब हिन मुंहिंजे घर खे पाक ऐं साफ़ रखो। तहिरा बैती, मुझे घर के पाक रखो। गौर कजा मुझा मौला छाजेला लित्ताइफीन वल आकिफीन
वर्रुक्अ सुजूद। अहम नुक्ते जे तरफ पियो हला, जिंदगी में न बुधो हुंदई। अज सजण साईं जे गुलाम जे जुबान मां बुध, सैयद सादात नसीरुद्दीन शाह बुखारी जे साम्हूं रब जो कुरान पढ़ी तो बुधाए, पंहिंजे ज़हन के तैयार करे बुध। अल्लाह ताला तो फरमाए पंहिंजे अंबिया के, सुने इब्राहिम के, सुने इस्माइल के, मुझे काबे के तैयार कर। काबो तैयार थी वयो, इन के पाकीज़ा रख। छा जेला तवाफ करण वारन जेला, एतिकाफ करण वारन जेला, रुकू करण वारन जेला, सजदो करण वारन जेला अल्लाह जो हुक्म थियो आ, मुझे काबे के तैयार रख। के जेला चैन शख्सियतुन जेला ओहे केर हन, हिकड़ा तवाफ करण वारा, हिकड़ा एतिकाफ करण वारा, हिकड़ा रुकू करण वारा, हिकड़ा सजदा करण वारा। हाणे चैनी के आडो रखो त खबर पवई त राज़ करण। चैनी के आडो रख, बुध भी कुरान जी आयत। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। अंदाजो कोन लगायो थे, अली के सुञाणन में ॾाढी देर कई थे। याद रखी छॾजा, पुणे सुणे अली के सुञाणन जी कोशिश कर, सुणे अली के सुञाणन जी कोशिश कर। छो त सुनो अली उहो आ, सुनो अली उहो आ। अली उनखे चइबो आ जंहिंजे अली के, अली कंहिंखे चइबो आ जो इमाम हसन खां वठी करे, इमाम हसन खां वठी करे इमाम महदी ताईं इहा इमामत सॼीअ जो जेको अबो आ, उन जो नालो अली। अली कंहिंजो नालो आ, इमाम हसन खां वठी करे इमाम महदी ताईं इन सॼी इमामत जो जेको अबो आ, चो उन जो नालो अली आ। अल्लाह ताला काबे के ठहराए। अल्लाह ताला हुक्म कहिड़ो फरमायो, सुणे इब्राहिम के, सुणे इस्माइल के काबे के तैयार कयो थी वयो। इन जे पाकीज़गी जो ख्याल रखो, रखजी वयो। मुझा करीम छा जेला लित्ताइफीन, तवाफ करण वारन जेला। गौर कजा, तवाफ करण वारन जेला। मां फिलहाल राज में ॻाल्हाईंदो वेंदुसि, ॾिसां त आशिक कीअं था गुजारत खे भञी उते पहुचन। लिताइफीन, तवाफ करण वारन जेला। वल आकिफीन, पहिरों नंबर तवाफ करण, ॿियो नंबर एतिकाफ करण। पहिरों नंबर तवाफ करण, ॿियो नंबर एतिकाफ करण। वर्रुक्अ सुजूद, टियों नंबर रुकू करण, चौथों नंबर सजदा करण। गौर कजा, गौर कजा। हा हा मुझा दोस्त अजीज, काबतुल्लाह जे ॿाहिरों तवाफ वारा भी ॾिठा थई, रुकू वारा भी ॾिठा थई, सजदे वारा भी ॾिठा थई। काबे में एतिकाफ वारा ॾेखार केर हन। ज़हन के हाज़िर कर, ज़हन के हाज़िर कर मुझा दोस्त अजीज। कुरान खां बाहर कोन ॻाल्हाईंदो सजण साईं जो फ़कीर। कुरान मां इंशाअल्लाह ताला तोखे ॻाल्हाए ॿुधाईंदो। वरी हाणे तोखे आस्ते आस्ते चवां, मन तोखे सम्झ में अचे। लिताइफीन, अल्लाह काबे के पाक करायो कंहिंजे लाइ तवाफ वारन जे लाइ। पोइ मूंखे चवण ॾे, मूंखे चवण ॾे, तवाफ खां बाद में एतिकाफ जो ज़िक्र आयो। एतिकाफ छाखे चइबो आ, रहण खे या हलण खे? जवाब ॾे। जिथे एतिकाफ कबो आ, छा कबो आ? ॻाल्हाए। जिथे एतिकाफ कबो आ, एतिकाफ जी घट में घट मुद्दत केतिरी आ? चओ 3 ॾींहं। चओ एतिकाफ जी घट में घट मुद्दत, एतिकाफ जी घट में घट मुद्दत घणा ॾींहं? ॻाल्हाए ॻाल्हा घणा ॾींहं? राज़ कहिड़ो आ? अॼु तोखे राज़ तो सजण साईं जो ग़ुलाम ॿुधाए। और अल्लाह ताला
ताला फरमायो लिताइफीन तवाफ करण जे लाइ वल आकिफीन त ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज एतिकाफ करण जे लाइ मूंखे जवाब ॾे। सुहिणे अलीअ जी अम्मा, सुहिणे अलीअ जी अम्मा जॾहिं दिल पर अली उन जे पेट में आ कहिड़ी जगह ते आई आ, जवाब ॾे, जवाब ॾे, काॾे आई आ? अञा तोखे अंदाज़ो कोन लॻंदो, अञा तोखे अंदाज़ो कोन लॻंदो। हे फ़क़ीर अॼु तोखे सीता वारा खोले खोले ॿुधाईंदो, इंशाअल्लाह ताला अहिड़ो खोले ॿुधाईंदो जो तुंहिंजी दिलि ठरी पवंदी वाग मदीने, इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी वाग मदीने वरी पवंदी। हिकड़ो सुहिणो नबी ईसा अलैहिस्सलाम उन जी अम्मड़ ईसा अलैहिस्सलाम जे विलादत खां अॻु में काथे ही क़िबला साईं नसीरुद्दीन शाह जो अल्लाह जे घर में हुई, जवाब दे। बीबी मरियम काथे रहंदी, जवाब सदाई जलसा बुधो था ॻाल्हायो, काथे रहंदी ही बीबी मरियम अल्लाह जे घर में रहंदी हुई। लेकिन जॾहिं सुणे ईसा अलैहिस्सलाम जे अचण जो टाइम थियो त उनखे हुकुम थियो उखरुज हाज़ा बैत इबादत, उखरुज हाज़ा बैत इबादत ला बैतुल विलादा। ओ बीबी मरियम ही अल्लाह जो घर आ, ही इबादत जी जाया, हे बच्चन ॼणण जी जगह ना है, हे बच्चन ॼणण जी जगह ना है। ऐ मरियम बाहर निकिरो, मरियम सुणी ओ बचड़ो खणी जंगल में हली वई। कंहिंजी अम्मा चो ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा हज़रत ईसा के खणी जंगल में वई हली। गोया के अल्लाह जो कानून बणजी वयो तो अल्लाह जे घर में बच्चे ॼणण जी जाइ ना है। अल्लाह जो घर कानून बणजी वयो, बच्चो ॼणण अल्लाह जे घर में जाइ ना है। अल्लाह जो घर इबादत जी जाया, बच्चे ॼणण जी जाइ ना है। वलन तजदल सुन्नतिल्लाहि तब्दीला, अल्लाह ताला जो कलाम तब्दील न थींदो आ। पर चओ आशिको जन जे करे रब पंहिंजा कानून तब्दील कंदो आ, उनखे अली चइबो। दिल खोले चो, गौर सां ॿुध, दिल खोले चो। वलन तजदल सुन्नतिल्लाहि तब्दीला, अल्लाह जो कानून तब्दील न थींदो आ। पर चो जे ला खुदा कानून तब्दील कंदो आ उनखे गाला गाला, उनखे बीबी मरियम अंदरा, आहा बीबी मरियम अंदरा हुक्म थियो त बचड़े जो टाइम बाहर थी। हे इबादत खानो आ, हे वीएम खानो ना है। पर मुझा दोस्त अजीज फातिमा बिन्त असद जेका अली जी अम्मा है उहा काबे जे अंदर ना है, उहा त पंहिंजे घर में वेठी आ। उतों उथारण वारे उथारियो आ, सुहिणे अबू तालिब खे चवंदी आ महसूस करे रही हां अञा बचड़े जे अचण में कुछ ॾींहं बाकी आहिनि। ऐ मुझा घोट हल त हली काबे जो तवाफ करे अचूं। छा करे जो? कुरान जी आयत खे यादो रखजा, अंतहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन, हल तहली काबे जो तवाफ करे अचूं। सुहिणे अलीअ जी अम्मा, सुहिणे अलीअ जो अबो काॾहूं आया? चो घरऊं आया। हिकड़नि खे घरऊं घुराए पंहिंजे काबे जो तवाफ कराए रहियो आ। हिकड़ा जेके अंदर घर में उन्हनि खे ॿाहिर कढी रहियो आ। राज़ कहिड़ो आ? दुनिया खे इहो ई ॿुधाए रहियो आ त ही बैतुल्लाह या काबो छा है? जवाब ॾियो। काबो छा है? बैतुल्लाह है। बैत माना घर, गाला गाला बैत माना अरबी में दार बि घर खे चइबो आ। दार उहो घर जंहिंमें माण्हू कॾहिं कॾहिं ईंदो आ। बैत उहो जंहिंमें माण्हू रहंदो आ। घर आ अल्लाह जो। ओ दुनिया जे इल्म वारा मौलाना साहब का हिकड़ी घड़ी त मूंखे ॿुधा जेका घड़ी अल्लाह साईं काबे में अंदर रहियो हुजे। हिकड़ी रात ॿुधा
जवाब ने हिकड़ी रात आहे अड़ी कहजे इल्म में जेको साबित करे त उहो इन अल्लाह जे घर में अल्लाह ताला पान रहयो आ। चो त खुदा हर जगह ते हाजिर नाज़िर आ। जदे हर जगह ते हाजिर नाज़िर आ त पंहिंजे घर के बैतुल्लाह सा अल्लाह ताला मुंहिंजा दोस्त अजीज मंसूब छो कयो। इहो ई त राज आ। हाणे ॾिसणो तोखे आ त घर त खुदा जो आ, रहे केर थो। घर त खुदा जो आ, घर त खुदा जो आ, लेकिन अल्लाह जे घर में रात केर थो रहे। हिकड़ी न ब न टे रातियों टे ॾींह इन बैतुल्लाह में मेहमान केर थियो आ। जे मेहमान चवी तॾहिं बि असां जो अंदर ठरी पियो, पर जे मालिक चवी तॾहिं बि असां जो अंदर ठरी पियो। छो त तूं त नथो सुञाणी इन राज के, पर सुहिणे बुल्ले शाह खां पुछ त राज कहिड़ो आ। अली काबे जे अंदर छो आयो आ? अच त बुल्ले शाह खां पुछी दी छा तो चए बुल्लो शाह। चए तो अंत बहर दे खबर न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दे कल न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। अल्लाह आदमी बन आया है, मौला आदमी बन आया है। तो बहर दे खबर न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। आबिल काबिल पुत्र आदम दे किबला आदम किसका जाया। आबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया है। असी आदम को अगे हुआ से, असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। मौला आदमी बन आया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया। ऐन दा बुरका ओ चो चो ऐन दा बुरका, ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया। अली रजा है नाम हमारा, अली रजा है नाम हमारा। अली रजा है नाम हमारा, भुला नाम भुलाया। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया। चो अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। मौला आदमी बन आया है, आदमी बन आया है। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया है। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। ज़हन तैयार हन न? अन्या त बुध, अन्या त बुकी पैया पीठी कान्हे का। अन्या त बुकड़ी पैया, अन्या पीहण परे जी गाला। थोड़ो पान के संभाल, थोड़ो पान के संभाल। अल्लाह ताला जा बानड़ा घरों घुराइण वारो केरा। जवाब दे केरा। दुनिया जी तारीख खोले दिस, सुनी फातिमा बिन्त असद खां पुछी दिस। तारीख इब्ने जूजी पढ़ी दिस, तारीख इब्ने कसीर पढ़ी दिस। दुनिया जी तारीख पर त खबर पवई त अली केरा। जी जल अम्मा जे पेट में जे पेट में आ। जो जी जल अम्मड़ जे पेट में आ। मुझा दोस्त अजीज, मुझे महबूब मुस्तफा करीम जा दीवाना अन्या ऐलान नबूवत मुझे आका कौन फरमायो आ। पर जिया जो मुझो मुस्तफा करीम ईंदो वा, सुनी फातिमा बिन्त असद उथी पीहंदिया, अदब कंदिया, इस्तकबाल कंदिया। अबू तालिब चौंदा ओ फातिमा
ओ फातिमा हे त बचड़ो करे तात्यो आ, हे त मुझो भाइटियो आ, तू वडिया इन सुणे मुहम्मद जेला उथी चौथी भी निहारे चवंदिया ओ मुझा घोट अब्दुल्ला जेस ताईं उन अख सा तू दिसी मां दिसा है अंदर वारो ज़ोरिय थो। तारीख खोल सुने अबू तालिब हजरत अमीर हमजा के दाह दिनिया, हजरत अमीर हमजा के दाह दिनिया अद्दा अद्दा मुझे घरवारी फातिमा के समझा सुनो मुहम्मद नंढड़ो आ ओहो नंढो अचे थो ये अच्छे मथे सा उथी थी भी है खानदानी रिवायत जे खिलाफ आ, खानदानी रिवायत ये कोन थी दिया। हजरत अमीर हमजा समझायो सुने अबू तालिब समझायो फातिमा बिन्त असद चवे थी मुखे छा था समझायो हिन अंदर वारे के समझायो मुझो तफसुई कोने को मां त सब समझा थी पर जदे सुनो इमामुल अंबिया ईंदो आई अंदर वारो जवान मुके उथण ते मजबूर कंदो आ। अमीर हमजा सुने अबू तालिब पाण में सलाह कई कड़ी सलाह कई त महबूब के सरड़ो था कयो फातिमा बिन्त असद वेठिया हिकड़े पासे कुल्हे ते ज़ोर अबू तालिब ॾई बीठो आ हिकड़े पासे कुल्हे ते ज़ोर हजरत अमीर हमजा ॾई बीठो आ हबीबन के सरड़ो था कन ओ बचड़ा मुहम्मद ओ सुना मुहम्मद जरा हेडे त हलिया हिकड़ो मिस्र जे बाजार में मुशाहिदो थी रहियो आ ॿियो मक्के जे गलन में थी रहियो आ। मिस्र जे बाजार में जुलेखा सुने यूसुफ के सजड़ो थी करे ओ सुना यूसुफ हलिया सोनो यूसुफ ईंदो वा सवन जा हथड़ा वढिजी वेंदा हेडे मुझो महबूब मुहम्मद करीम ईंदो वा अमीर हमजा जो ज़ोरा सुने अबू तालिब जो कुल्हन ते ज़ोरा जिया मुझो महबूब ईंदो वा अमीर हमजा ही थी वयो सुनो अबू तालिब ही थी वयो अली जी अम्मा उथी बीठिया मुझा दोस्त अजीज अली उवा जेको अम्मा जे पेट में भी मुझे मुस्तफा के सुञाणंदो आ मुझे जी पांजे जी जल अम्मड़ जे पेट में मां अर्ज पे कयो सुणे ईसा अलैहिस्सलाम जे अम्मड़ के हुक्म जो उखरुज हादा बैती इबादत ला बैत विलादत ही उहो घर जेको इबादत वारो आ हे बचड़े जे ॼण जो घर ना है पर जने मुझे सुणे अली जी विलादत थींदी आ फातिमा बिन्त असद सुणे अबू तालिब सां गॾिजी करे काबे जो तवाफ कंदी आ कुरान जी आयत छा चयो जवाब ॾियो वरी तो यादगिरो ॼारिया कुरान ॿुधंदा हलो वअहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन ऐ इब्राहीम ऐ इस्माईल मुझे घरड़े के पाक ही साफ रखो छाजेला तवाफ वारा तवाफ कन एतकाफ वारा एतकाफ कने तवाफ दुनिया करे रहिया दुनिया दिसी रहिया पर अञा एतकाफ वारा कोन आया हन जन के घुराइणो आ जॾहिं उहे आया हन अज़ीज़ाने मन हिकड़ो चक्कर तवाफ जो ॿियो चक्कर तवाफ जो अञा टे चक्कर पूरा थींदा हन चौथो चक्कर अञा हूंदो आ शुरू में हूंदो आ सोनी फातिमा बिन्त असद चवंदी आ मुंहिंजा घोट जी मुंहिंजी सोहणी कुंवार गाल चर्चे को चढ़ी वई छा थियो गाल चर्चे को चढ़ी वई आ बचड़ो चवे थो मां थो अचां अचवारो कर घर हलऊं चेती घर जेतरी भी जाए नाहे
घर जे हलण जेतिरी भी जाय न है चवे थो आ त घर हलूं पर चवे थी घर अचण हलण जेतिरी जाय न है काॾे हलूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जरा गौर त कर त उन मल फातिमा बिन्त असद जेॾी मल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़े जे विलादत जो टाइम थी रहियो आहे सुनो अबू तालिब थो चवे त हलिया घर हलो मगर घर न थी वञे छा थी करे जरा गौर कर काबतुल्लाह जे भर में अची करे काबतुल्लाह जे भर में अची करे पंहिंजो जिस्म काबे जे दीवार सां मिलाए करे फातिमा बिन्त असद दुआ कहिड़ी घुरी अल्लाहुम्मा बिहक़ हाज़ल मौलूद ओ मुझा मौला हे जेको जमण वारो वा इन जे सदके करम फरमा हे जेको जमण वारो आ उन जमण वारे जे सदके करम फरमा अली उनखे चइबो आ जेको जमण खां अॻु में पंहिंजे अमड़ जो मुश्किल कुशा बणबो आ अज़ीज़ा ने मन देर कान थी काबे जे दीवारुन मां आवाज आयो हाणे गौर कजा अहम गाल पियो चवा टाइम थोरो वठंदो मैं गालियूं उहे ॿुधाईंदो मैं जेके यकीनन तो जिंदगी में न ॿुधियूं हुजन गौर कजा जेॾी महिल उहो टाइम करीब आयो काबे जे दीवारुन मां आवाज आयो कहिड़ो आवाज आयो ॿुधाई कहिड़ो आवाज आयो तू बेखौफ आजा तवज्जो कर काबे जे दीवार में आवाज तो अचे तू बेखौफ आजा जरा खौफ कोई नहीं तू है दर्द मां है ईसा दी मां नहीं तू बेखौफ आजा तू बेखौफ आजा जरा खौफ कोई नहीं तू है दर्द मां है ईसा दी मां नहीं तेरे लाल खातर ये काबा घर बनाया तेरे लाल खातर ये काबा घर बनाया तू अंदर न आवी ते हुर्मत न रेंदी तू बेखौफ आजा दीवारुन मां आवाज आयो दीवारुन मां आवाज आयो अंदर हलिया इते मां बिहारी दोस्तों के इते बिहारे तो के उहे गालियों बुधाईंदुस इते बिहारे तो के उहे गालियों बुधाईंदुस जेके तो जिंदगी में न बुधियूं हुजन तवज्जो कर जदे आवाज आयो अंदर हलिया जदे आवाज आयो अंदर हलिया मुझा दोस्त अजीज तोखे इहा खबर आहे या नाहे त काबतुल्लाह जू दीवारूं छा सा ठहलू हन जवाब दे गालाइंदा जो काबे सिरू न पत्थर काबे जू दीवारूं छा सा ठहलू हन गाला गाला छा सा ठहलू हन पत्थरन सा त पो गौर कर चंगी तरह बुधी छड़ जा ओहे पत्थर केड़न केड़न जबलन जाहन जवाब दे चौकाई खबर ना है तपो सीता में रहण वारा ओ सीता में रहण वारा अज कन्न खोले बुधी छड़ त काबतुल्लाह जू दीवारों जेके पत्थरन जू ठहलू हन ओहे घणन जबलन जा पत्थर हन केड़न केड़न जबलन जा पत्थर हन पहिरो जवाब बुध काबतुल्लाह जे दीवारन में पंजन जबलन जा पत्थर पियल हन घणन जबलन जा वरी चो काबतुल्लाह जे दीवारुन में पंजन जबलन जा पत्थर पियल हन पहिरी नाला पंहिंजे दिल जे कंप्यूटर में नोट कंदो वञो उहे पंज जबल कहिड़ा हन जन जो पत्थर काबतुल्लाह जे दीवारुन में पियल हन पहिरो नंबर कोहे ज़ीना आस्ते
आस्ते नाला तो उठा तो याद कर। पहरो नंबर कोहे ज़ीना, बियो नंबर कोहे तूर, त्रियो नंबर गारे हिरा, चौथो नंबर अबू कुबैस, पंचो नंबर कोहे लुबनान। इन पंचन जबलन जे पत्थरन सा काबे जू दीवारूं ठहलू हन। घणन जबलन जे पत्थरन इनन पंजन के आम न समझ पंज वडो राज थई। हे पंज आम न पंज वडो राज थई। एड़ो राज थई जेको समझ में अचण वारो ना है, कंहिंखे भी न अची सघियो आ न अचंदो। हे पंजन जो वडो राज आ। हाणे भी थोड़ो तवज्जो कजा। पंजन जबलन जा पत्थर, पंजन जबलन जा पत्थर जे वक्त में दीवारूं खयूं वयूं। मां तोखां तो पुछां, दीवारूं खयूं वयूं त उन टाइम ते जे वक्त में का बि ओसारी कबी आ त छा इस्तेमाल कबो आ? अज दौरे जदीद अज सीमेंट इस्तेमाल थींदो आ। उन टाइम ते छा इस्तेमाल थियो? चो मक्के जी मिट्टी इस्तेमाल। मक्के जी गाला गाला मक्के जी मिट्टी इस्तेमाल थी। पंजन जबलन जे पत्थरन में जरा गौर तकर अली अला दीवारूं छो फाटियूं। तवज्जो तकर मुसलमान, इंतहाई नई मालूमात पियो दे। पंजन जबलन जा पत्थर फाटी पया। छाजे करे फाटी पया? एक पंजन जबलन जा पत्थर हुया, बियो मिट्टी हुई। मिट्टी छो जगह दिनी, जबलन छो जगह दिनी? अज त रब जे कुरान खां पुछी दे। अल्लाह जे कुरान खां था पुछो, ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब। रब चवे थो जी मुझा बाना, मुझा मौला जरा पांजे कुर्ब करे तरो तसा गुनाहगारन के बुधा त जबल छाजे ला फाटंदो आ। अल्लाह फरमाए थो लहू अंज़लना, फैसलो पाण कजा, फैसलो पाण कजा। लौ अंज़लना हाज़ल कुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह। अल्लाह जो कुरान गवाही दई रहियो आ। जबल फाटंदा जरूर हन, जबल फाटंदा जरूर हन। कदे फाटंदा हन जदे कुरान जो नुज़ूल थींदो। सुन्नी को न समझे, सुन्नी को न समझे, तोखे गाल समझ में न आए। वरी मां तोखे शेर से समझाया, खामोश है तो दीन की पहचान अली है, कर बोले तो लगता है कुरान अली है। हाने समझण जी कोशिश कजा। कुरान करीम गवाही दिनी, जबल फाटंदो जरूर आ, पत्थर टुटंदो जरूर आ, मगर जॾहिं कुरान जो नुज़ूल थींदो आ। अच कुरान जे बी आयत जे मथा अल्लाह ताला जा बांधड़ा जॾहिं मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज कयो, वलाकिन नुज़ुर इलल जबल, रब जे दरबार में अर्ज कई, ओ मुझा करीम रब मुखे पंहिंजो दीदार करा। रब जवाब दिनो, फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु तक्कन व खर्र मूसा सैका। अल्लाह जे नूर जी तजल्ली आई, कोहे तूर चिकना चूर थी वियो। आस्ते आस्ते चवा जवाब दे। कुरान बुधाए तो जबल टुटंदो जरूर आ, या कुरान जे नुज़ूल ते या रब जे नूर जे तजल्ली ते। कुरान टुट, अल्लाह ताला जो कुरान बुधाए रहियो आ। जबल टुटंदो जरूर आ, पत्थर टुटंदो जरूर आ, खत्म जरूर थींदो आ। या नुज़ूल कुरान ते, या नुज़ूल कुरान ते, या रब जे नूर जे तजल्ली ते। सोहणो अली, सोहणे अली जी अम्मा जै वक्त में भर में बीठी काबे जे, काबे मां आवाज आयो, हलिया जबल जा पत्थर टुटी परे थिया या कोन थिया? जवाब दे। पत्थर टुटी थिया परे या कोन थिया? जवाब दे। जे दिल चवई थी त पत्थर टुटी परे थिया, पो हाणे खुद बुधाए त अली अल्लाह जे नूर जी तजल्ली आ या ॻाल्हाईंदड़ कुरान? जवाब दे।
अन्या जेकर समझ में न अचे त इते जो इते टियों जवाब भी दिया। मुझा दोस्त अजीज अरबी में चेबो मज़ीक़ुल बहर, छा चेबो जवाब दे मज़ीक़ुल बहर जंहिंजी माना सोढ़ी कली। हेॾे तवज्जह कजाओ सीता वारा, मां समझा थो त इल्मी ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं समझ में ईंदियूं आहिनि, पर हे उहा बोली थी जेका जिंदगी भर ॿुधी न हूंदई विसरंदई बि कान। मज़ीक़ुल बहर सोढ़ी कली, छा चयुम सोढ़ी सोढ़ी कली। हाणे जॾहिं सोढ़ी गलीअ मां हेॾे तवज्जह कजा, सोढ़ी गलीअ मां टे माण्हूअ जे अचण जी या वञण जी जगह हेॾे तवज्जह कर। ओ सीता वारा गली सोढ़ी आ, होॾहूं अबो अची रहियो आ, हेॾहूं पुटु अची रहियो आ। हाणे सोढ़ी गली आ, गुज़रणो हिकिड़े खे आ, ॿुधाए त अबो हटंदो या पुटु हटंदो? जवाब ॾियो। रुगी सुभान अल्लाह सा कम न हलंदो। अज सैयद नसीरुद्दीन शाह बुखारी जड़ो दिलबर मुझे भर में वेठो आ, सैयद वेठो ने जे नाने जी गाल तो के अज तमा का खोले खोले गालाणो। रुगी सुभान अल्लाह सा न ओ सुन्नी ओ मुसलमान ओ कुछ इश्क जू अखियूं खोलियो, वरी समझो गली सोढ़ी आ, हिकड़ो मानू अची सके थो या वनी सके थो। अचण वारो अबो आ, वञण वारो पुटु आ। हाणे वञणो या अचणो हिकिड़े खे आ, खुद जवाब ॾे। अबो मोटी पुट खे जगह ॾींदो या पुट मोटी अबे खे जगह ॾींदो? शरीयत छा थी चवे भला? ॻाल्हायो, छा थी शरीयत चवे? पुट मोटे, पुट हटे, अबे खे जगह मिले त पोइ समझी छो नथो? समझी छो नथो? जेडी मल काबे जे दीवारन में लगल मिट्टी ॾिठो, मिट्टी के तुराब चइबो आ। जेडी मल मिट्टी ॾिठो त अबू तुराब अची रहियो आ, मिट्टी पर करे अबू तुराब खे जगह ॾिनी। तुराब पान के टोड़े करे अबू तुराब के जगह ॾिनी। शेरे खुदा काबे जे अंदर मेहमान थियो आ, कहीं मेहमान कयो आ, चो करण वारे पाण कयो आ। अन्या जे कदे सादी सिंधी में तोखे चवा, हाणे भला हेठ लही अचा, इल्मी नुक्ता बुधाइण बस कया। लगे तो त तुझे समझ खो जरा मां मथे पियो ॻाल्हायां, इल्मी नुक्ता बुधाइण बंद कया। मां तोखां सादी सिंधी में पुछां, बचड़ो पंहिंजे मर्ज़ीअ सां ईंदो आ, अम्मा जे मर्ज़ीअ सां या अल्लाह जे मर्ज़ीअ सां? जवाब ॾे। कहजे मर्जी सां ईंदो आ। मां चाहे बचड़ो अचे, दाई चाहे बचड़ो अचे, पर जे कदे बचड़ो न ईंदो आ, सभई चवंदा हन मालिक जो जदे हुक्म थे। मां चवंदी आ बच्चो न अचे, दाई चवंदी आ कच्चा महीना हन बच्चो न अचे। बचड़ो नारो हणी ईंदो आ, चइबो आ त रब जो हुक्म हुयो। जदे तुजो असां जो बचड़ो अल्लाह जे हुक्म खां सवा नथो अची सके, त पो हुसैन जो बाबो वरी अल्लाह जे हुक्म खां सवा कीअं आयो? ओ मीमान वारा गौर कर, जेकर तुझो बचड़ो अल्लाह जे हुक्म खां सवा नथो अची सके, त हसनैन करीमैन जो बाबो भी अल्लाह जे हुक्म खां सवा नथो अची सके। मुझा दोस्त मञणो पवंदे, कबूल करणो पवंदे, अल्लाह जी रज़ा शामिल हाल आ, अल्लाह जी मर्ज़ी आ। घर उन जो आ जंहिंखे भी पंहिंजे घर में मेहमान करे टिकाए, मर्ज़ी उन जी आ। अंबिया दुनिया में आया, उन्हनि जा सहाबी आया, लेकिन कंहिंखे मौको को न मिलियो। टिकण जो मौको 3 रातनि जो मिलियो आ, त कंहिंखे मिलियो आ जो अली बिन अबू तालिब खे मिलियो आ। अन्या मुखे वधण दे, अन्या मुखे चवण दे, ओ मुझे मदीने वारे मीर जा गुलामो, ओ अकुल वारो, मां तव्हां खां तो पुछां, काबो कहजो घर आ? जवाब ॾियो। अल्लाह जो घर आ, शक ना है ना? वो मुखे जवाब दे, हिकड़ो तुझो घर आ, हिकड़ो अल्लाह जो घर आ। तू पंहिंजे घर में गुलदस्ता रख दे या गंद रख दे? जवाब दे।
गाला 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 जवाब दे सोफा सेट वठी रखंदे अलमारियूं सजाईंदे गुलदस्ता रखंदे एसियूं हणंदे टाइल हणंदे छाजे ला त मुंहिंजो घर सुहिणो लगे छो त सब कंहिंखे पंहिंजो घर वणंदो आ या त ज़ुबान सां इकरार कर त अल्लाह के पंहिंजे घर सां का बि दिलचस्पी न आहे या त दिल सां इकरार कर अल्लाह के पंहिंजे घर सां कोई प्यार न आहे जेकॾहिं चवीं थो त न न अल्लाह के पांजो घर प्यारो आ पो चो त अली बि वडी रज़ा वारो आ शहर खुदा जो काबे में अचण शहर खुदा जो काबे में अचण अल्लाह जी रज़ा सां अचण अज़ीज़न मन हे पंहिंजे मर्ज़ी सां न आयो आ रब जे हुक्म सां आयो आ जंहिं अचण खां पोइ रहायो आ उन जी मर्ज़ी आ अन्या थोड़ो अगते वधण दे मां इन पनन के भला बंद थो कया इन पनन के बंद थो कया आखिर में मुजा दोस्त अजीज टाइम मुजो पूरो थियो साईं जेको हुक्म कयो हो 11 बजे ते टाइम पूरो थियो पर कुछ घड़ियों तो खा वठा तो मुजा दोस्त अजीज उन टाइम ते जे जो नालो अबू जहला बुधो थो जै जो नालो अबू जहला ओहो छा होयो जो काबे जो चौकीदार होयो छा होयो गाल्हायो काबे जो चौकीदार होयो काबे जे बाहरो बुत रखियल हुया हिकड़ो वडो बुत हुयो जे जो नालो हुबुल हुयो अबू जहल छा कंदो हो जंहिंखे बि बार जमदो हो उन बुत हुबुल जे पेरन जी मिट्टी खणी हिकड़ी सराई सजी अख में हिकड़ी खबीअ में विझंदो हो मंगण हारन वांगुर मीरासन वांगुर 100 रुपया या रुपया उन जे टाइम जेको कुछ हुयो मुराद वठदो हुयो अज जदे अली आयो 3 ॾींहनि खां पोइ मक्के में हुल हुली वया काबे जे अंदर बारड़ो जाओ आ अबू तालिब जो पुटड़ो आयो आ मक्के जूं मायूं मिली वयूं मक्के जा मर्द अची वया अबू जहल भी सराई खणी आयो फातिमा बिन्त असद के चवण लगो यो बचड़ो औरते कर मां इनके सराई सुरमे जी पाराया होडा मां परेशान त मुझे बचड़े जी अख ही कान थी खुले राज भी कान थी खोले चवे थी ओ अबू जहल ये न कर बिया 5 रुपया दी मां 20 थी दे चवे थो ये कोन कंदुस 30 थी दे ये कोन कंदुस तात हेडा मुझो मदीने जो यार अची वयो मदीने जो ताजदार अची वयो ओ मुजी सुणी चाची ओ मुजी चाची मां छाते झेड़ो लगो पयो आ फातिमा बिन्त असद जे अखड़न में लुड़कन ओ मुजा बचड़ा केड़ो हाल तो पुछी रब तोखे भायड़ो त दिनो आ रब तोखे सौट त दिनो आ यो भायड़ो मगर अखन खाना बीना मुझे मुस्तफा फरमायो ये किए तो थी इमामुल अंबिया जो भायड़ो हुजे वरी अखन खाना बीन हुजे और ते कर चाची मुझे महबूब हथड़ा ही कया फातिमा बिन्त असद सोने अली के मुझे महबूब जे हथड़न में दिनो हबीब हथड़ा ही कया अली निहारे मुरकण शुरू कयो महबूब हथड़ा ही कया शेरे खुदा निहारे मुरकण शुरू कयो मुझे करीम मुस्तफा हथन के वेझो करे पंहिंजी पाक जुबान अली के चूसराई हबीबन करीमल एतरे में पंहिंजे चाची के चयो हाणे अबू जहल के चो सराई भी खणी चे सुरमो भी खणी अचे चाची जे हथड़न में सुणो अली पंहिंजे अम्मा जे हथड़न में आयो अबू जहल सराई खणी आयो ओहो हुबुल बुत जे पेरन वारी मिट्टी सुरमो करे खणी आयो हाणे सराई तैयार करे जीअं जो वेझो कई सुणे अली अखियूं पटे जो निहारियो एतरो हैबतनाक हो मंजर हुयो जो अबू जहल छिरकी पोइते किरी पयो माइन चयो अबू जहल छा थी वयो चवे तो दुनिया जे बच्चन के पाराइंदुस पर ही मुखो जोर
मुझे महबूब मुस्तफा मुर्की चयो चाचा हलिया दुनिया जे बच्चन के सुरमो पारायण वारा चाचा हलिया अज मुझे भाइड़ के भी सुरमो पारा वो अचण खां लवाए तो ओड़े पाड़े चयो हे छा थो करी हेतरी रवायत खत्म थो करी खत्म थींदी त हमेशा खत्म थी वेंदी जीअं जो ॿियो दफ़ो आयो दिल ॿधी वेझो थी अञा सराय खे हीअं कंदो आ सुहिणो अली हीअं जो कंदो आ काॾे वई सराई काॾे वियो अबू जहल सजे मक्के में हुल हली वया जेको काबे में जाओ आ ओहो ॼमण सां रंग ॾेखारे रहियो आ अजीजाने मन मुझे दिल पर अली शेरे खुदा अली उल मुर्तजा शेरे खुदा जेके ॼमण सां मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजी पाक जुबान चूस रहिया हेडे मुडे निहार ओ सीता में रहण वारा जरा मुडे निहारे पो मुखे जवाब दे जेका अली जुबान चूसिया ओहा जुबान कहजिया जवाब दे जवाब दे कहजिया मदीने जे ताजदार जिया जेका मदीने जे ताजदार जी पाक जुबाना उन जो कमाल चाहे गौर सा बुध जा जो गालाइंदो खुदा है मगर जुबान मुझे मुस्तफा जी अमा गालाइंदो खुदा है जुबान मुस्तफा जी हुंदी आ तवज्जह कजा चाहे जुबान में खुदा गालाइंदो आ चाहे जुबान में खुदा गालाइंदो आ उहा जुबान सब खां पहिरी अली चूसिया बे नंबर ते बतूल चूसिया टे नंबर ते हसन मुजतबा चौथे नंबर ते हुसैन चूसिया छो न चवा ही गणन में पंजन मगर हकीकत में हिकु गणन में गला गला गणन में मगर हकीकत में हिक हो कीअं चओ अल्लाह चओ अल्लाह अल्लाह टियों दफ़ो चओ अल्लाह हाणे चौथों दफ़ो इन अल्लाह जे अखरन खे गणन शुरू कर अल्लाह जे अखरन खे गणन शुरू कर अलिफ लाम अल लाम अलिफ ला हा पेशो अल्लाह अखर घणा था जवाब दे घणा अखर था जवाब दे हे नक्शबंदी जवान जेको इस्म ज़ात से खारींदा हने जेको हिक जो दस दींदा हने अखरन में पंज हकीकत में हिकवा हेदे भी गणी दे त मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन गणन में पंज मगर हकीकत हिकड़ी अन्या मुखे चवण दे गणी दे त पंज गणी दे त पंज मगर जुबान हिकड़िया गणी दे त पंज मगर घरड़ो भी हिकड़ो गणी दे त पंज मगर दरड़ो भी हिकड़ो अन्या चवण दे इन सजण साईं जे गुलाम के गणी दे त पंज लगंदा मगर आयत ततहीर क़िबला हिकड़िया गणी दे त पंज हुंदा मगर चादर भी हिकड़िया गणी दे त पंज हुंदा चादर भी हिकड़िया आखिर में फकीर के चवण दे गणी दे त पंज हुंदा मगर दुरूद भी हिकड़ो शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह है जन्नत तेनू
जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू ओ जन्नत जन्नत करण वारा ओ जन्नत जन्नत करण वारा जन्नत विकण वारे विकणी छलिया वठण वारन वठी छली बाद में थो ओ जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू लेकिन दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे चो हर घर दे चो हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे है सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लाला दा सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे अखियां ताबश आशिकन जो अकीदो बुध अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा सोना सैयद नसीरुद्दीन शाह बुखारी आशिक जवे तो अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा क्यों करना है जो करना है जो करना है जो करना है दीदार अली दे लाला दा करना है दीदार मौला दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह कुरान पढ़ंदो थो वञा ज़हन तैयार कर अञा 10 मिनट न थो छॾे मां कुरान तो पढ़ा चिड़ी थो त अली वारिस छो था चो मां कुरान तो पढ़ा रब सां झेड़ो कर त रब पंहिंजा ज़मीन जा वारिस छो बनाया रब कुरान जा वारिस छो बनाया रब जन्नत जा वारिस छो बनाया मां कुरान पढ़ंदो वञा तर्जुमो कंदो वञा तू रब जो कुरान साम्हूं रखो पाण ई ख़बर पवंदई त रब ॿुधाए रहियो आहे बनाइण वारो भी महा वारिस ठाहण वारो भी बनाइण वारो बीमा वारिस ठाहण वारो बीमा मता चमी त सजण साईं जो फकीर तारीख़ जी गाल करे वियो सुनो कुरान तो पढ़ा अल्लाह
अल्लाह जो कुरान तो पढ़ा पहरी जमीन जी वारसी पो जन्नत जी वारसी पो कुरान जी वारसी ट्रई बार स कुरान मां पढ़ी तो बुधाई पो फैसलो कजाते हेठनी जा बार सके रोहन अञा त अज चुप थो कया न त जरूर बुधाई त मरजल बहरैन केर बैनहुमा बरज़खुल ला यबगियान के रहन ये दरिया बकेड़ा जेके आहिन भी गड मिलन भी को न था अजीब राजा कुरान करीम के खोल कहे अल्लाह वारे जे आडो गोडड़ा भनी वे त कुरान समझ में अचे खबर पवई हे दरिया कहड़ा हन ही मरजल बहरैन कहड़ा हन जेके आहिन भी गड मगर विच में पर्दो बैनहुमा बरज़खुल्ला यबगियान आहिन भी कद मिलन भी को न था पर यखरुजु मिनहुमा लुअलु वल मरजान लुअलु भी कठन था मरजान भी कठन था यो लुअलु केरा मरजान केरा रब तो चवई फबे अय आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह चे तो कहड़े मुझे नेमतन जो इनकार कंदे काबे में विलादत जो इनकार कंदे जन्नत जे मालिकीअ जो इनकार कंदे जमीन जे वारसीअ जो इनकार कंदे कुरान जे वारसीअ जो इनकार कंदे रब तो चवे काडे बिन मञो शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अली कादे वनी तो भूल जी कादे वनी तो भूल जी ही दर अथई हलिया शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया शेर न तो पढ़ा रब जो कुरान पढ़ा टाइम पूरो थियो साईं सा वायदो कयो हम सुने नसीरुद्दीन शाह बादशाह बुखारी सा किबला 11 बजे महफिल के क्लोज कंदासी पर अली जा दीवाना वेठा हन 10 मिनट बिया किबला इजाजत कुरान करीम तो पढ़ा गौर कर अल्लाह जे जात फरमायो हाफिज कुरान वेठा हन ये रिकॉर्डिंग थी रही है सुभाणे वरी बुध जा सुभाणे वरी बुध जा खबर पवे अल्लाह फरमायो वलक़द कतबना फिज़ ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादियस सालिहून अल्लाह कुरान में बुधाए रहे हुआ अल्लाह कुरान में बुधाए रहे हुआ तमु ज़बूर में भी जिक्र करे छदेवा मौला छाजो रब तो चवे इहो तहिन जमीन के मुल्ला वारिस को न बनायो तमूर पपाना मगर हिन जा बार सभी मार पपाना बनाया मां तो खां तो पूछा तू जरे जरे चवंदो त मुझो वारिस अल्लाह वा कोई शक ना है लेकिन जमीन के कहे बनायो जमीन जो वारिस अल्लाह आहे या न जवाब दे जमीन जो वारिस अल्लाह जमीन जो मालिक अल्लाह जमीन जो खालिक अल्लाह ओ रब तो फरमाए मां अल्लाह पाजे नेक सालिहन मा जमीन जा वारिस बनाया हन हाने खुद फैसलो करो है नेक कहड़ा हन ऐ सालिह कहड़ा हन खुद फैसलो करे बुधा उहे नेक कहड़ा हन उहे सालिह कहड़ा हन जन के अल्लाह जे जात इन जमीन जो वारिस बनायो वरी बी आयत तो पढ़ा वतिलकल जन्नतुल लती नूर सुमिन इबादिना मन कान तकिया जमीन जी वारसी का पो जन्नत जी वारसी
मुखे जवाब तदे ओ सीता जे रहण वारा रब तो चयो वतिलकल जन्नत लती नूर सुमिन इबादना मु जन्नत जा वारिस बनाया न पंजा बाना केर मन कान तकिया मुझे बानन मा जेके परहेजगार हन मा रब जन्नत जा हे वारिस बना छया हन तोखे कसम तुझे पैदा कंदड़ रब जो खुद फैसलो कर त कायनात में परहेजगार केर या बुधा या सजन साईं जो फकीर कुरान जी आयत पढ़ी तो के न थो बुधाई मा थो बुधाई अचो अल्लाह जे कुरान का पूछो ओ रब जा कुरान बुधा पाक के रहन मुझो अल्लाह तो फरमाए इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा मुझो बेनियाज रब तो फरमाए जन्नत जा वारिस बनाया थम पंजन बांधन मा केर जेके वधीक परहेजगार पाक हन मौला पाक केर हन रब जे कुरान बुधायो हाने मुखे जवाब दे वारिस केर होंदो चो जेको मालिक होंदो जल्दी जवाब दे वार अजा टी आयत रह जी वई कुरान बु बुधाए छडी मता हसरत रह जी वने सुन औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना अल्लाह तो फरमाए न कुरान जा भी वारिस बनाए छड्या कुरान जा भी वारिस पांजे बान्हन मा जमीन जा भी वारिस पांजे बान्हन मा जन्नत जा भी वारिस पांजे बान्हन मा तो खां तो पुछा जेको वारिस हुंदो आ उन वट पावर हुंदो आ या को न हुंदो आ जवाब दे मुझे बाबा जे जमीन जो मां वारिस माहिते सीता में वेही करे रात सैयद नसीरुद्दीन शाह वट जे करे टिकी पवा घर फोन करे तो जवा मुडे गाड़ी भी मोकलियो मुजा कपड़ा भी मोकलियो बुधायो सीता में पडीदन मा कपड़ा गाड़ी इंदी या कान इंदी चो जेको मालिक हुंदो आ जिथे घोराइंदो आ उते शय पहुंचंदी आ जवाब ने मुखे मदीने जी सरजमीन मुझो मुस्तफा करीम जे आडो हसन ऐ हुसैन चवन बाबा कपड़ा पाईंदासी पर हितऊ जान कपड़ा पाईंदासी पर हितऊ जान पाईंदासी बुधाए त घुराइण वारे जन्नत मा घुराया या कोन घुराया जवाब दे जन्नत मा वगा आया या कौन आया छो आया चो मालिक जी मर्जिया जिथे वेही पाजी मिलकत घुराए उन जी मर्जिया अन्या मुखे चवण दे ना छेड़ मलंगानो अन्या मुखे चवण दे हे जुमलो दिल जे तख्ती ते लिखी छल जा ॾींहण बारे जन्नत ॾिनी ज़रूर आ पर वठण वारे मुफ्त में कान वरतिया वरी जुमलो थो चवा ॾींहण वारे जन्नत ॾिनिया ठके ठोके सौदो कयो थई ठके ठोके कीमत वसूल कई थे ॾींहण वारे जन्नत मुफ्त में सदके में कान ॾिनिया त वठण वारे भी फुल कीमत अदा कईया दस्तावेज ॾेखारण ला तैयार हा रजिस्ट्री ॾेखारण ला तैयार हा चो किथों आणी दे चवा थो रब जो कुरान थो ना छेड़ मलंगानो फकीरन के न छेड़ इन नक्शबंदन के समझण ॾाढो ॾुखियो चो त ही पीर मिठा जे उन लड़ीअ जा दाणा हन जे जो लक़ब हुयो हक पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा
उन पीर मिठा जो फैज़ दुनिया जे जंहिं भी कुंड में वयो रंग लाए ॾेखारियो आ पोहा सूरत कहिड़ी भी हुजे वो कंबर वारो साईं हुजे या अलाहाबाद वारो सजण साईं हुजे जिते भी कंबर मुझा दोस्त अजीज पीर मिठा जी निगाह वैया उन जो गुलाम वया उन आशिकन इश्क जूं महफिलूं मचायूं हन उन्हनि हे रंगड़ा इने करे फकीरन के न छेड़ कुरान जी रजिस्ट्री दे या दुआए खैर घुरा जवाब दे कुरान जी रजिस्ट्री दे छो त पंहिंजा पंहिंजी शय कराण जे लाइ रजिस्ट्री चइबो ॾेखार पो ॿुध रजिस्ट्री अल्लाह जन्नत ॾिनी आ कीअं ॾिनी आ मता तुंहिंजे दिल में ख़्याल अचे रब थो चवे इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत बेनियाज़ रब पंहिंजे कुरान करीम में ॿुधायो आ बेशक मां अल्लाह सौदो करे छॾियो छा कयो आ ॻाल्हा सौदो कयो आ सौदे थियण खां पोइ हे लाउड मां हिन इको साउंड वारे खां वठां थो 5000 में 5000 उन खे ॾिनमि उहो फाड़े या गीदे में रखे उन जी मर्ज़ी आ या मुंहिंजी मर्ज़ी आ जवाब दे लाउड मुंहिंजी मर्ज़ी आ उछलाया या खणी वञा मुंहिंजी मर्ज़ी आ या हुन जी मर्ज़ी हलंदी जवाब दे हो 5000 जो मालिक मां लाउड जो मालिक इते समझ में अचे थो पोइ हे कुरान जी रजिस्ट्री तो के समझ में नथी अचे अल्लाह फरमायो जन्नत विकरो थो कया मौला छाजे एवज़ अल्लाह फरमायो जानियूं भी खपन माल भी खपन मुझे दिल पर हुसैन चयो मौला कीमत लगा रब छहनम जो अली असगर दे मुझे हुसैन चयो मौला कबूल मुझे बेनियाज़ रब चयो कीमत वडी आ 8 सालन जो अली अकबर दे मुझे हुसैन चयो घोट शादी जे तैयारी वारो कासिम दिल पर खपे मुझे हुसैन चयो हाज़रा औनो मोहम्मद खपे मुझे हुसैन चयो हाज़रा जेडी मल सभई हाज़िर कयई बेनियाज़ कीमत वधाए छडी चवे तो वठण वारो भी खपे चई त मां भी हाज़िर फुल कीमत दई करे जुमलो दिल जे तख्तीअ ते लिखी खणियो वञो जंहिं फुल कीमत ॾेई छॾी पोइ उन जी मर्ज़ी आ बहलूल जहिड़े फ़क़ीर खे मिटीअ जे ढेर ते जन्नत जा बंगला ॾेई छॾे मालिकनि जी मर्ज़ी बहलूल जड़ो चरियो वते जंगल में जन्नतूं विराईंदो उन जी मर्ज़ी आ छो थो विराई छो त चवे थो अली हक़ अली हक़ अली हक़ अली हक़ अली अली करण वारे खे जेकॾहिं मालिकन जन्नत जा प्लाट ॾेई छॾिया हो दरिया जे किनारे ते वते विराईंदो मिटीअ जूं ढेरियूं ठाहींदो वठण वारो अचे उन खां कीमत वसूल करे लत हणी ढेरी ठाहे हिते ठाहे पियो हुते ठही पई केर जो जेको अलीअ जो ग़ुलाम जुमलो वरी तो चवा त ॾियण वारे मुफ्त सदके में कान ॾिनी आ ऐं वठण वारे बि ख़ैरात में कान वरती आ ॾियण वारे फुल कीमत वसूल कई आ वठण वारे बि अल्लाह ताला ॾिनो आ जॾहिं अल्लाह ताला ॾिनो आ त वारसी कंहिंजी आ जन्नत जी कसम तई रब जो जवाब ॾे जन्नत जी वारसी मालिकन जी आहे त कुरान जी वारसी कंहिंजी आ जो कुरान जी वारसी भी क्लियर लगी पई आ धड़ जिस्म सजो मैदाने करबला में तुझे यादो पयो आ ओ यजीदन जा पलीत कुत्तो जीअं बणे वती कयो मां हुसैन नेज़े ते भी कुरान जी वारसी ॿुधाए रहियो हां इन जिस्म के तव्हां जुदा करे सघो था पर रजिस्ट्री वारसी वारी नथा खसे सघो नेज़े ते भी कुरान जी तिलावत करे मुझे हुसैन कायनात के ॿुधायो आ त जेको वारस हूंदो आ उहो नेज़े ते भी पंहिंजी रजिस्ट्री ॾेखारींदो वेंदो आ
रही गाल जमीन जी वारसी भी बुधाए छे सादड़न लफ्जन में इमाम हसन सोहणे जे घर में हिकड़ी खादमियाणिया गरीब जी न्याणिया डिठई त हिकड़े ॾींहुं चुल्ह कान बरी बे ॾींहुं चुल्ह कान बरी जेडी बल ॿ चुल्ह कान बरी उन न्याणीअ छा कयो चुप चुप करे अम्मा दे वई ओ मुजी अम्मा जी मुजी बचड़ी अम्मा मुखे याद आ तो मुझे शादी जे ला सोन जो छलो ठहरायो हो हा मुझी बचड़ी अम्मा अॼु इहो मुखे दे बचड़ी छो थी वठी अम्मा मुझे महबूब इमाम हसन जे घर में बॾींहं थी वया हन चुल्ह कान बरिया मां चयो बचड़ी ये जान भी मुझे मुस्तफा जे बचड़न ता कुर्बान ओहो छलड़ो न्याणीअ खे ॾिने न्याणी छलड़ो खणी आई आ मुझे दिल पर हसन मुस्तफा जे हथड़े ते रखी चवे थी आका गल्ला बंडी मां कुछ सामान वठी जो मुझे दिल पर हसन जलाल मां निहारे चयो ए नौजवान बचड़ी अल्लाह ताला तोखे अजर ता फरमाइंदो शायद तू इहो थी समझी त बॾींहं चुल्ह इन करे कान बरिया त शायद हसन जे घर में कुछ ना है जलाल में अची करे मुझे सुने इमाम हसन जै जमीन ते बीठो हो उते मिट्टी जो ढेर होयो उन मिट्टी जे ढेर के लत हई त मिट्टी मां सोन पड़जी वयो निहारे पण फरमायो त जेके कुछ दिसी थी हकीकत या बारिसिया ये जमीन सोन करे मालिकन दिनिया पर ही जेके बब वेला नथी दिसी या पंज नाने जी सुन्नत अदा करे रहा हूं मुझे महबूब जे बचड़न जा आशिको मुझे महबूब जा बचड़ा पांजे नाने जे सुन्नत सा प्यार था कने पो तू बुझे करे शेरे खुदा जो आशिक त मुझे मुस्तफा जे सुन्नत सा प्यार कर मुझे हबीब जे शरीयत सा प्यार कर मुझे मुस्तफा करीम जे दुरूद सा प्यार कर मुझे मुस्तफा करीम जे नमाज सा प्यार कर शेरे खुदा जी विलादत भी खुदा जो घर रात शहादत भी खुदा जो पो जेको उन सा प्यार कदो उन जो उन रब जे घर सा प्यार होंदो या न होंदो त मुझा दोस्तो अजीजो अज सोहणे अली जे जश्न विलादत जे दिहाड़े ते तमाम घणो ता जो टाइम वठी विस अल्लाह ताला जी जात बा बरकात जा बानड़ो आयत जो मता तर्जुमो रहजी वने अल्लाह फरमायो यारिफून नेमत अल्लाह जदे खबर पक थी वे त ही अल्लाह जी नेमता सुम युनकिरूदहा वो इनकार न कजो जदे पक थी वई त ही अल्लाह जी नेमता त पो इनकार न कजो इनकार केर कदा व अक्सरहुमुल काफिरून यानी वाणी सुञाणी पो भी जे कदे अल्लाह जे नेमत जो इनकार कंदो रब तो चवे उनन में घणाई काफरन जी हुंदी जेके ईमान वारा होंदा ओहे अल्लाह जे नेमत जो इनकार कौन कदा त मुझा दोस्त अजीज मदीने जो ताजदार भी अल्लाह जी नेमता त मुझे आका जा चार यार भी रब जी नेमत थे पंजतन पाक भी रब जी नेमत थे सच तो हो त डबल पंजतनी हो असा सिंगल न पर डबल पंजतनी हो चो त दरड़े खो अंदर जदे सुहणो अली भी मौजूदा मदीने जो ताजदार भी मौजूदा त दरड़े खो अंदर पंजहन पर जे दरड़े खो बाहर दिल पर अली भी आयो मदीने जो साईं आयो त बाहर भी पंजहन दर खो अंदर भी पंज बाहर भी पंज जो पंजन सा प्यार और जो हिते भी बेड़ो पार त हुते भी बेड़ो पार अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण पाजे बार गाहे अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण पाजे बार गाहे रब्बुल इज्जत में मकबूल और मंजूर फरमाए